तव्हां निकिरी वञो पुट, तव्हां निकिरी वञो। इन खां अॻे जो ज़ालिम हिते पहुची वञे, तव्हां निकिरी वञो बाबा। न चाचा न, असां तोखे इन हालत में छॾे नथा वञी सघूं। बाबा मां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुको आहियां, मुंहिंजे करे तव्हां सभु पंहिंजी ज़िंदगी सूरन में न विझो, निकिरी वञो हितां। मां चवां थो निकिरी वञो। न बाबा न। बाबा तोखे मुंहिंजो कसम आहे, मूंखे पंहिंजी हालत छॾे ॾे बाबा। पुट तूं हिननि खे सम्झा। पर ख्याल इन खां अॻु में जो असां हिते सभु फासी पऊं, हितां निकिरण जी कयो। चाचा माफ़ी सां गॾु दुआ बि करे छॾिजांइ, छो जो असां तुंहिंजो साथ ॾेई न सघियासीं, ॾेई न सघियासीं। न बाबा न वेंदसि, मां तोखे छॾे मां न वेंदसि। तव्हां पहिरियों मूंखे बंदूक हणो, जो मौत जे चंबे में अची वञो। इन खां सुठो आहे त पहिरियों मां मरी वञा, पोइ त मुंहिंजो आसरो पले निकिरी वेंदो न। मां चवां थो निकिरी वञो, निकिरी वञो। बाबा इहो तूं छा पियो चवीं? अमा मौत त अॻे पोइ अचिणो आहे, जेकॾहिं मूंखे ख़ुशीअ सां मौत क़बूल न ॾे त पोइ हितां निकिरी वञो, निकिरी वञो। मां चवां निकिरी वञो। खानूअ सुठो नाहे कयो, सुठो नाहे कयो खानूअ। मूंखां त ग़लती थी वई जो हुनजे दोस्तनि खे मौत जी निंड सुम्हारियमि। असल में न खानूअ जो दिमाग़ दुरुस्त करणो हो। हाणे सभु कम पासे ते रखी इन खानू कर दिमाग़ जे दिमाग़ मां कीड़ा कढी उनजे दिमाग़ खे ठिकाणे ते आणो आहे। हाणे तूं ना अचर, असां बि तोसां गॾु आहियूं। जेसीं ताईं पंहिंजे सोट जो पलांद खानो खां न वठंदासीं तेसीं ताईं माठ करे न वेंदासीं। न रब ॾिना न, मां तव्हांखे इहा तकलीफ़ कोन ॾींदुसि। जेकॾहिं खानूअ खां पलांद करणो आहे त खानूअ जूं मां ॿई टंगूं भञी उनखे अची तव्हांजे अॻियां उछलाईंदुसि। पोइ तव्हां खानूअ जी ईचीअ में टोड़ो विझी सॼे ॻोठ में रुलाए पंहिंजो पलांद पूरो कजो। खानू सिर्फ़ तव्हां सौट खे न पर असांजे बि दिली दोस्त खे क़त्ल कयो आहे। पोइ तव्हां छा था सम्झो असां माठ करे वेही रहंदासीं? असां तव्हांखे ईअं कोन चयो तव्हां माठ करे वियो, पर असांखे न रोकियो। हीअ रूपोशी वारी ज़िंदगी असां गुज़ारियूं पिया। मां इहो न चाहींदुसि त तव्हां हथ में हथियार खणी रूपोशी वारी ज़िंदगी गुज़ारियो।
कुछ भी हुजे अचर केजूं बि असांजे मथां मुश्किलातूं छो न हुजनि पर सोट जे पलांद खां सवाइ असां चुप करे न वेहंदासीं। तव्हां कुछ ॾींहं सब्र कयो। जेकॾहिं हाशिम जे पुलांद में मां खानूअ जो सिर कपे तव्हांजे अॻियां न उछलायां त पोइ भली तव्हां कोशिश कजो। अजर जेकॾहिं असांखे हथियार खणण नथो ॾी त असां पुलिस सां गॾिजी खानूअ जे पेरनि जे हेठां ज़मीन खे ज़रूरु तंग कंदासीं। कानूनी तौर तव्हां पंहिंजो पूरो ज़ोर लायो, उन खां मां तव्हांखे कोन रोकींदुसि। बाक़ी रूपोशी वारी ज़िंदगी कॾहिं बि न, कॾहिं बि न। ठीक है असा कानून तरह जोर लायूं था। हेॾा मां खानूअ जे पेरनि हेठां ज़मीन तंग करे छॾींदुसि, होॾां तव्हां पुलिस खे वठी खानूअ जा गस बंदि करे छॾियो। खानूअ खे विच में गिदड़ जियां फासाए डोड़ाए डोड़ाए मारणो आहे। अहिड़ो कमु करणो आहे, अहिड़ो कमु करणो आहे जे हिन धरतीअ ते वरी खानूअ जहिड़ो खर दिमाग़ ॿियो पैदा न थिए। सिकंदर खानम, ये छोरा मां ॿिनि टिनि ॾींहंनि जे अंदर सलाखुनि जे पोयां ॾिसण थो चाहियां। ॿिनि टिनि ॾींहंनि जे अंदर उन्हनि खे अहिड़ी सदा ॾिसण थो चाहियां जो आईंदा को बेड़ो कम करण खां 7 दफ़ा अॻ में सोचे। जिन असांजे हमराहनि खे क़तल करे हितां ॿाह भॼाए विया आहिनि। हा जे 2-3 ॾींहंनि जे अंदर यो कम तो न करे सके तो पोइ मां पाण मैदान में लांदुसि। दिलावर खान हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, ऐं जॾहिं महाबती माण्हू मोहबत जा साध छॾे हथनि में हथियार खया त अचण वारी क़यामत खे को बि रोके न सघंदो, को बि न। सिकंदर खान को बि न।
तब त कोन कयो त निकिरण जी कयूं छो जो हाकिम खान जा बमानो मारे वियो आहे वॾो खूनी निकितो हा त हाकिम खान ईंदो सभिनी खे तिकी तिकी ते चाढ़ींदो तिकी तिकी ते चाची मूंखे लिखा चाची ओ चाची मूंखे लिखा मूंखे कंहिं ॿोली में ई विझ बिलाल मथे ॾियां था पियो जा हथ ते अब्बा ज़हमत बाह लॻे छोरे जे सिर खे सभिनी खे सूरनि में विझी वियो हितां न हुतां इजू आयो हाकिम खान सभिनी खे गिले ॿधी वञी हंधि हणंदो खैरा जे सिर ॾे खैर हुजे जे हाकिम खान आयो त मां पाण खे मोह ॾींदीसांसि चाची इहो जुंद कंहिंजे रकस जो न आहे निकिरत जी कयो माठे करे रहियो सॼो घर खणी मथे ते खयूं अथई अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे जॾहिं चयो में त मां पाण खे मोह ॾींदसि ज़हमत लॻे थो चाची कोन निकिरंदी तूं निकिरत जी कर हिते खत सां वधी वियो आहे त मां हिते पसंदि समय मदद नथो भॼ छोरा भॼो भॼण जी करे असांखे त हाकिम खान वरी बि माफ़ करे छॾींदो तुंहिंजो त भाउ हुयो इहो कमु करे वियो आहे सो तोखे त हाकिम खान कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदो भॼो मुआ छो थो ॿार खे रेयारे दिल जाए ॾियण जे बदिरां रहंदो कंदो थो हुनजो हियां फाड़े वो खेरा सच तो चवा पियो इजू आयो हाकिम खान इजू आयो पोइ ॾिसां त केरु बचाए खे बचाए ज़हमत कुछ कोन थींदो तोखे कुछ कोन थींदो ते उना सब सुना जा मारा थी विया ओ बचाया पेर ज़हमत अब्बा ओ अब्बा बचाया अरे हिनखे दिल जाए ॾेसि छोकिरे खे झल भॼ छोरा भॼो हाकिम खान चढ़ा पुछी वञे भॼो ॾे ज़हमत बाबा बाबा बच्चे के रोक ना बाबा पॾी भर मोहन करे निभागे बाड़ी जी वियो हुयुसि अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे ॿार खे रेजारण मो तोखे हथ छा आयो निभागा छायो निभागा भली दर जा ढेका खाए त ख़बर पए त घणे ॾींहं सवा जी मला ॾिस तेरी मला मां खूनी माण्हू आहे हाणे ॾे मुंहुं न घर जो घर में हिक ॿिए जा दुश्मन लॻा पिया आहियो अरे दुआ कर त अल्लाह ख़ैर करे वॾो ज़ालिम आयो हाकिम खान बजी जान बचायो मुल्क में कासी अचिया कासी अरे छा थियो आहे छोरा छा थियो आहे कासी अचिया मुल्क में कासी अरे थियो छा आहे ॻाल्हि त कर न हथो पसे मां त वञा थो तव्हां वञी दूध पायो ज़हमत अरे बाहि लगे सिर खे हे आयो हीअं भयो बि वरी तकड़ो मार पई मुआ खगा वञू त सही ॾिसो त थियो छा हे जो हे धाड़ धाड़ कंदो आयो धाड़ कंदो वियो ॾाढो चई पई त मां पाणी मोह ॾींदसि हा हाणे मूंखां अॻ में तुंहिंजो साह थो वञे साह मारा भाई तो छड़ी नहीं कौन है पास संभाल जाओ जाने पुत्र सरकार बंद कर मुझे बात के बंद कर बाबा हाकिम खान छॾेसि त मां हिन खां पंहिंजी रमज़ में थो पुछां अदा साईं हे तहां जे मोहब्बत जी ज़बान समझंदा ई कोन हारिस ही कुत्ते जे पुछ जी आहिनि 12 महीना नड़ में रहंदा त बि ओड़ा हूंदा तुंहिंजी मोहब्बत जी ॿोली किथे सम्झंदा असांखे छॾियो त हिन खे असां पंहिंजी लठ जी नोक सां सिधो कयूं ऐसा जेसि ताईं हिननि खे सुबुह शाम पादरनि जो ट्रक कोन ॾींदे न
तेस ताणी तव्हांजी इज़त समझी न सघंदा। अदा से हिननि असांजी इज़त जो ख्याल न करे पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे, मौत खे। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती, तूं छड़ो पंहिंजी कावड़ ऐं क्रोध ते कुझु कंट्रोल कर, त मां हिन खां तोखे सभु कुझु थो पुछी ॾेखारियां। सरकार जेको कुछ तव्हां पुछंदो मां तव्हांखे सच ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरीं इहो ॿुधाए त तुंहिंजे भाउ खे इहा सलाह कंहिं ॾिनी? बाबा बाबा इहो चोरो न आहे, खैरल मुंहिंजे भाउ जो मथो उन ख़राब कयो आहे। खैरल? हा साईं, इन चरे बचाए जो भाउ खैरल। जबर तूं छा थो सम्झे त इहे छोरा कहिड़े तरफ़ विया हूंदा? रसम मुंहिंजी सम्झ मुताबिक़ रखियल खे खैरल पंहिंजे ॻोठ वठी वियो हूंदो। न मजू न, खैरल खे ख़बर आहे त इन कम करण खां पोइ कहिड़ो तूफ़ान उथंदो, इन करे हू पंहिंजे ॻोठ कॾहिं न वेंदा। बाबा हिते बि सलाहूं करण खां बहितर अथव त कुझु कदम खणी छॾो। हुकुम कयो था साईं, त कहिड़ा कहिड़ा कदम खणणा आहिनि? हितां निकिरी वञ, सभ खां पहिरीं वञी खानू ऐं रुस्तम वारनि खे ॿुधाए अच, जे उन्हनि जी पहुच खां बि परे निकिरी विया आहिनि त वञी परियनि दोस्तनि खे ॿुधाए अच, जे तुंहिंजो इतलाउ हर हंधि पहुतल हूंदो त हू किथे बि लिकी कोन सघंदा ऐं रली रली थाबा खाई अची मुंहिंजे कदमनि में किरंदा। खणी जो मां मोहबती माण्हू आहियां, पर अहिड़े ग़लति कदम खणण वारे खे कॾहिं बि मां बख़्श न कंदुसि। तूं वञ हाकिम खान, वञी ॿिन्ही खे ॿिनि ॾींहंनि जे अंदरि ॻोल्हे अची मुंहिंजे कदमनि में उछल ऐं पोइ ॾिस त मां उन्हनि सां कहिड़ो शर्त कयां। घणो पंधु कराईंदे खैरल, घणो पंधु कराईंदे। हे पूरी जुए तूं दिलावर रखण जी आहे। हिते कंहिं बि ॻोठ लड़ी हलंदासीं त पकड़जी पवंदासीं, रखियल पकड़जी पवंदासीं। पर मां हाणे हिक विख बि न हली सघंदमि। तोखे हलणो पवंदो, हर हाल में हलणो पवंदो। जेसिताईं असां पंहिंजी जुए में नथा पहुचूं तोखे मुसलसल ईअं ई हलणो पवंदो। सॼी राति सॼो ॾींहुं पंधु कराए अथई ऐं सिॼ बची लहण ते पहुतो आहे। जेको कुझु खाधे जे लाइ वरितो हुओसीं उहो बि ख़तमु थी वियो आहे ऐं बुख जे पासा वरिता आहिनि। ठीकु आहे, पोइ तव्हां हिते ई वेहो, मां खाधे पीते जो बंदोबस्तु करे हाणे ई अचां थो। ईअं न कयूं, अॼोकी राति हिते किथे गुज़ारियूं। ठीकु आहे, पोइ तव्हां हिते पासे में हली वेहो, मां मानी जो ऐं रिहाइश जो बंदोबस्तु करे हाणे ई अचां थो। ठीकु आहे खैरल, जल्दी मोटण जी कॾहिं जल्दी हेॾा हली वेहो। अदी तोखे ही तंबूर जिया केर वजाए वियो आहे? अदी जेके के दिलासो ॾियण नथो अचई त कंहिंजे फटन ते लूण न बुरक। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जेसी ताईं हीअ मुई ॾाइण परावा फट न खेलींदी तेसी ताईं हिन जे दिल खे आराम कोन ईंदो।